साईं जय झूलेलाल। मां मुकेश आहूजा। तव्हां मूंखे ॾिठो हूंदो बॉलीवुड फिल्म्स में, टीवी सीरियल्स में, सिंधी फिल्म्स में, स्टैंडअप कॉमेडी में, सिंधी नाटकनि में। मां तव्हां लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। 1947 में हिंदुस्तान आज़ादु थियो ऐं 10 अप्रैल 1967 जे ॾींहं ते सिंधी ॿोलीअ खे हिंदुस्तान जे कॉन्स्टिट्यूशन में शामिलु कयो वियो ऐं उन खां पोइ हर साल 10 अप्रैल ते असां नेशनल सिंधी लैंग्वेज डे मल्हाईंदा आहियूं। कुझु ई ॾींहंनि में हाणे 2025 में 10 अप्रैल अचण वारी आहे ऐं असां इहो ॾींहुं मल्हाईंदासीं। त इहो मल्हाइण लाइ दीपक मंगताणी साहिबु, जंहिंजो यूट्यूब ते चैनल आहे मस्तु मस्तु आखाणियूं, उन्हनि हिकु कंटेस्ट आंदो आहे, चटाभेटी इन्हनि हिकु प्रोग्राम आंदो आहे जंहिंमें 15 सालनि खां वठी 100 सालनि जे ॿारनि ताईं, हा 15 सालनि जा ॿार ऐं 100 सालनि जा ॿार, ॾिसो मां बि 100 सालनि जो थी वियो आहियां, ॿार ई आहियां अञा। त 15 सालनि खां वठी 100 सालनि ताईं जंहिंजी उमिरि आहे, उहे आखाणियूं मोकिलिनि दीपक मंगताणी साहिब खे ऐं सिंधीअ में। भले तव्हां सिंधीअ में आवाज़ु रिकॉर्ड करे मोकिलियो या सिंधीअ में वीडियो शूट करे मोकिलियो, जीअं मां वीडियो शूट कयां तीअं वीडियो शूट कयो पंहिंजे फ़ोन सां, आखाणियूं मोकिलियो। कहिड़ी बि आखाणियूं, चर्चे मछली वारियूं आखाणियूं, सोशल फैमिली वारियूं आखाणियूं, डरावनियूं आखाणियूं, ॿाराणियूं आखाणियूं, जानवरनि जूं आखाणियूं, के बि आखाणियूं मोकिलियो। उहे आखाणियूं तव्हांजूं 9 अप्रैल 2025 ताईं पहुचणु खपनि दीपक मंगताणी साहिब खे, उहे ताईं। ऐं 10 अप्रैल ते 2025 में उन मस्तु मस्तु आखाणियूं चैनल ते अपलोड थींदियूं ऐं उन्हनि मां 5 आखाणियूं सिलेक्ट कंदासीं, बेस्ट आखाणियूं, ऐं उन्हनि खे सरप्राइज़ अवॉर्ड्स मिलंदा। ॾाढा सुठा अवॉर्ड्स दीपक मंगताणी साहिबु रखिया आहिनि ऐं उहो तव्हांखे मोकिलींदासीं। जेके माण्हू खटंदा 5, उन्हनि खे अवॉर्ड्स मिलंदा। तंहिंजे करे जल्दी कयो, कमर कसियो, आखाणियूं सोचियो ऐं 2-3 ॾींहंनि जे अंदरि 9 तारीख़ खां पहिरियों तव्हां इहे आखाणियूं मोकिलियो, अपलोड कयूं ऐं कॉम्पिटिशन कयूं ऐं ॾिसूं केरु मस्तु आहे ॼमंदा। 15 सालनि खां वठी 100 सालनि ताईं जेके बि आहिनि, सिंधी ॿोली खे वधाइणो आहे त हर का आखाणी सिंधी ॿोली में तव्हांखे चवणी आहे। ठीकु आहे, चलो ॾिसूं था केरु थो खटे।